मिठी मां ख़बर आवाज़ शेयर कंदासीं। मिठी में मुड़स के क़त्ल कंदड़ ज़ाल गिरफ़्तार थी आहे। नवाज़ पाड़ो जे क़त्ल इल्ज़ाम में संदसि घरवारी ज़रीना गिरफ़्तार थी आहे। ज़रीना पारां नवाज़ पाड़ो खे मारण जो एतराफ़ कयो पियो। वारदात में इस्तेमाल थियल कुहाड़ी हथ कई वई आहे। शाहींदड़ एहसान सां गॾिजी मुड़स नवाज़ खे क़त्ल कयो, औरत जो चवणु आहे। मिठी मां ख़बर आवाज़ शेयर कयूं पिया। मिठी में मुड़स के क़त्ल कंदड़ ज़ाल गिरफ़्तार थी आहे। अवां खे आगाह कयूं पिया। क़त्ल इल्ज़ाम में संदसि घरवारी ज़रीना गिरफ़्तार थी आहे। ज़रीना पारां नवाज़ खे मारण जो एतराफ़ कयो पियो। वारदात में इस्तेमाल थियल कुहाड़ी हथ कई वई। शाहींदड़ एहसान सां गॾिजी मुड़स नवाज़ खे क़त्ल कयो आहे, औरत जो चवणु आहे। मिठी मां ख़बर आवाज़ शेयर कयूं पिया। मिठी में मुड़स खे क़त्ल कंदड़ ज़ाल खे गिरफ़्तार कयो पियो आहे। नवाज़ पाड़ो जे क़त्ल इल्ज़ाम में संदसि घरवारी ज़रीना गिरफ़्तार थी आहे। ज़रीना पारां नवाज़ खे मारण जो एतराफ़ कयो पियो। वारदात में इस्तेमाल थियल कुहाड़ी हथ कई वई आहे। मिठी मां तफ़सील मालूम कंदासीं एजाज़ बशीर खां। जी एजाज़ बशीर, आगाह कजो। जी बिल्कुल, डीपलो वेझो बाईपास से गुज़िरियल ॾींहुं तशदुद थियल लाश जेको आहे उहो नौजवान जो हथ आयो, जंहिंखां पोइ सुञाणप कई वई हुई त नवाज़ गुल मोहम्मद पाड़ो जेको आहे रवासी डीपलो जो, उनजो ही लाश आहे। जंहिंखां पोइ तव्हांखे ॿुधायां त पुलिस लाश खणी अस्पताल पहुचायो। उनखां पोइ उहो वाक़ियो क़त्ल हुजण जे करे पुलिस पारां जांच जेका आहे उहा शुरू कई वई, जंहिं जांच में इब्तिदाई तौर ते पहिरीं जेको साम्हूं आयो आहे त उनमें नवाज़ पाड़ो खे क़त्ल कंदड़ ज़ाल ऐं उनजो चाहींदड़ एहसान जेको आहे उहो मतिलबु ॿुधायो वियो। जंहिंखां पोइ डीपलो पुलिस जेको आहे उहो नवाज़ पाड़ो जे भाउ हबीबुल्ला जे फिराद ते क़त्ल केस जेको आहे उहो 2 ॼणनि मथां दाख़िल कयो आहे। जंहिंमें तव्हांखे ॿुधायां त नवाज़ पाड़ो जी ज़ाल जेका आहे ज़रीना उनखे गिरफ़्तार बि कयो वियो आहे ऐं उन मथां केस बि दाख़िल कयो वियो आहे। उनखां अलावा उनजो चाहींदड़ जेको एहसान आहे उन मथां केस दाख़िल कयो वियो आहे। तव्हांखे ॿुधायां हेसि ताईं इब्तिदाई तौर जेका पुलिस खे पुछा ॻाछा कई आहे, उन पुछा ॻाछा में तव्हांखे ॿुधायां त ज़रीना जेको आहे उन एतराफ़ करे वरितो आहे। उन एतराफ़ कंदे चयो आहे जेका कुहाड़ी इस्तेमालु कई वई हुई उन क़त्ल में, उहा कुहाड़ी बि करे वरिती आहे ऐं हुन चयो त ऐं एहसान खे जेका आहे उहा चाहींदी हुअसि, उनजे करे असां गॾिजी उनखे नवाज़ पाड़ो जेको आहे उनखे क़त्ल कयो आहे। तव्हांखे ॿुधायां पुलिस हाणे जांच जेका आहे उहा मुकमल करे वरिती आहे। हाणे ठीकु आहे, महिरबानी एजाज़ आगाह करण लाइ।